डल जिया से जहयाती। हाशिम तू ये करे मुंजी दी मुका जुदा थी वई आहे। मूं छा कयो था वॾा? मुंहिंजी जाइ ते केरु मुंहिंजे हा ईअं ई करे हा जीअं मूं कयो आहे। तुझे रवैये जे करे शख्सियत सां जुदा थी हाशिम। तो माण्हुनि जी ॻाल्हियुनि में अची करे मुंहिंजी खीर जहिड़ी अची थी ते पहुतान आया तो हुनजी दिलि तोड़ी तो हुनखे लफ़्ज़नि जूं गोलियूं हयूं आहिनि। अञा चवी थो त मूं छा कयो आहे? वॾा ॻाल्हि हुई गैरत जी, उनजे करे मां पाण ते कंट्रोल न करे सघियुसि। अरे गैरतमंद माण्हू पंहिंजो घर संभालींदा आहिनि, तो कहिड़ो घर संभालियो आहे? दुश्मननि जे चवण ते तो ससुअ खे ताननि जा तीर हयां। तूं ॾोही आहीं ससुअ जो। अरे वञी मुंहिंजी धीउ ससुअ खे परछा ऐं हुनजे मथे ते हथु रख। जेकॾहिं ससी घर न आई न त मां मरी वेंदो सही। अरे कोन बचंदो सही। हाशिम हा बाबो वॾो सही थो चवे। ससुअ खे तुंहिंजो ॾुख आहे, तूं वॾो आहीं। ससुअ जे मथे ते शफ़क़त जो हथु रखंदे त उहा परची पवंदी। हाशिम वञी ससुअ खे वठी अच। मां वियोसि ससी खे वठण, पर उहो न आई। हुन सां सभु रिश्ता नाता टोड़े छॾिया आहिनि। मुझे अबान ने लात में नीहड़ा लात में सालला मुझे जो मुल्क मलीर चवन था सिजाओ बेरे तुम शोन सिजाओ बेरे तुम शोन अल्लाह मुझे अबान ने लात में नीहड़ा लात में सालला। अस्सलाम वालेकुम मती। वालेकुम सलाम। वरी अस्सलाम वालेकुम। वरी छो अबे मरियाई तेजी बादशाही आसा सलामन जो टड़को लाए दिनो थई। हां अदी नाराज न थी। अम्मा मरियात चवंदी बसरा जो ही तुझो पी सागुआ तो पो घड़िया घड़िया सलाम छो थो करे? नौ मुसलमान थियो आचा। अदी बसरा जेरी मतलब खुश होंदो आया तो पो घड़ी घड़ी सलाम कंदो आया, मानुन के सुर बेजार करे छडींदो आया। अज मैं ॾाढो खुश आया। छाते खुश आ? केड़ो कारून जो खजानो हथ आयो तई। घर में अटे जी चपटी काने, को पुराणो पटाटो भी घर में कोने को जो चिट्ठे लूण चपटी विझी खाऊं। अदी का गाल कने अचे 500 रुपया सामान रो घुरा खुट को नकदी कर मां जो वेठो आया। 500 सजा सारा काथा वादा थी चोरी कई थी जा? अदी रस्ते में एकड़ो सखी मर्द हो मुखे ॾिठई ही जो मां ॾिठो मास मुखे जी तू कलाम चोदे मुजो हा 500 रुपया मुखे ॾेइयो। मां वरी समझा पियो तले मुजो राग वणियो तो तले छा, पर न हो सखी मर्द हो गरीबन जो यार हो। वो गरीब ॾिसी मुखे 500 ॾेइयो। मां हरू भरू ॾंद पियो कटा। चइबो त अञा सखी मर्द भी दुनिया में आहिनि। ॻोल्हण सां छा नथो मिले? हिकिड़ो सखी मर्द मूं बि ॻोल्हे वरितो आहे। अदी आऊं आहियां छड़ो कबूतर केॾी महिल हिन कपर केॾी महिल हुन कपर। गुड भाउ हाशिम भाउ छा पियो सोची? बस साईं दादा। अस्सलाम वालेकुम हाशिम खान। वालेकुम सलाम। मुंशी जीवण दयालाल जमीनन जो हिसाब किताब किया? हाशिम खान हिसाब किताब में न रोलो थियो आ न थींदो। मां त चाहूं तो अखियूं पटियो ये बंगुल खान माठ करे वेहण वारो न थव। हाशिम खान हमरान गाल बुधाया ते यो बंगुल खान झेड़े जी तैयारी पियो करे। अरे यो बंगुल छा झेड़ो कंदो?
मन त इहो बंगुल अञा ताईं सुधरियो न आहे। हाशिम खान इहो बंगुल जेको आहे न सुधरण वारी ॿुटी न आहे। मां इनखे असुल खां सुञाणा। इहो का न का शरारत ज़रूर कंदो। मुंशी जीवण इन ते त मुंहिंजी अखी कान थी ॿुधे। जेकॾहिं हाणे का बि अॻिराई कई न त कोन बचंदो। जीवण जेकॾहिं न हाणे अॻिराई कई सिद्धू गोलियूं सीने में ठोकींदासूंसि। दुश्मन खे कॾहिं बि कमज़ोर न समझ हाशिम। थोरो होशियारी सां हलजो। अरे छा कंदो तूं? हाणे वञी ज़मीन जो कमकार कर। जड़न फशरन खे तूं छॾ, उनखे असां पाणे मोह ॾींदासीं। चङो हाशिम, हाणे मां हलां थो। अति ससुरी तूं मूंखे मुंहिंजी सॻी भेण वांगुरु आहे। अलाह तोखे सदाईं ख़ुशि ऐं आबाद रखे। पर हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए, बहादुर वारा तुंहिंजे करे ॾाढो परेशान आहिनि। तुंहिंजो पीउ बलियो तुंहिंजे लाइ रोई रोई अंधो थी पियो आहे। अदा जेकॾहिं मां तव्हांखे मानीअ में महांगी आहियां त मूंखे 2-3 जरेब पंहिंजी बनी ॾेई छॾियो। मां हार पोइ कंदसि, पर हुन दोज़ख में ॿीहर न मोटंदसि। अहिड़ी त ॻाल्हि न आहे अती ससुरी, तूं ग़लति थी सम्झी। भेनरूं त अलाह जी रहमत हूंदियूं आहिनि। असां तो बेज़ार न आहियूं। त पोइ अदा ॿुधी छॾ, ॿीहर मूंसां अहिड़ी का बि ॻाल्हि न कजाए। ठीकु आहे, पर अती ससुरी ही जेके रिश्ता हूंदा आहिनि न से कॾहिं बि टुटी न आहिनि सघंदा। दिल में रहण वारा दिल मां निकिरी न आहिनि सघंदा। अलाह पियो ख़ैर करे। सुभाणे बि करे चाचे पले ते का ॾुखी महिल अचे त पोइ मूंखे इहो ॿुधा त पोइ तूं पाण खे रोके सघंदी आहीं। इन करे मां तोखे चवां थो त पाण खे कंहिं बंदि गलीअ जो केडी न बढ़ाए। इन खां वधीक अञा कहिड़ी ॾुखी महिल ईंदी जो मुंहिंजे ॾुखनि में मूंसां केर बि न आहे। त पोइ सुभाणे मां छा कंहिंजे लाइ रोईंदसि। ठीक है अदी, अल्लाह का तो सदाईं खुश होती है, आबाद होती है। अल्लाह बसरा जेड़ी कच्ची तेरी पक्की आजा फकीर पे फिरा दाता मत किया। अबड़े माखे खबर पई त रानी हिते आ कहां वटे, पर हिते त नजर को नथी अचे पई। हाँ मासी, अॼु राणी बाबा वॾे सां बनीअ ते वई आ। अबड़ सोनी तू खुश त आहे न, ठीक त आहे न? हाँ मासी, अल्लाह जो करम आ। यो अबड़ यो सोढो सुञाणे थी न तू? यो हाशिम वारो दोस्त? हाँ मासी, सुञाणास थी। छा आहे उनखे? बसड़ी अबड़ हुस्न भी रब जी दात आ, सो घट तू भी कोन है। अबड़ जेकॾहिं तुंहिंजो ऐं इन सोढे जो जोड़ जुड़ी पए न त वाह वाह थी वञे। हा मासी, ही छा थी ॻाल्हाई? हाणे चंड पकाईअ खे बसरा जहिड़ी कचे तेड़ी पकी। पोचा फ़कीर त फिरंदा था वतन न। माखे फ़कीरनि सभु कुझु ॿुधायो आ। हा हाणे हरू भरू जूं पकायूं मूंसां न कर। बसरा सभु कुझु थी ॼाणे, सभु कुझु। मासी चवां थी, हितां निकिरी वञ। खबरदार जो पराए धारे मर्द जो नालो असांजे घर में वतो अथई। माई ॻाल्हि ॿुध, कहे ॿुधो कहे न ॿुधो, इहो ईअं उभरी न ॻाल्हाए। माखे सभु कुझु ख़बर आ, सभु कुझु। ओ हिननि अखियुनि सां ॾिठो अथमि। मां वरी को कंहिंसां ॻाल्हि कंदसि छा? न को मरंदी मरी वञा या बिड़क ॿाहिरि न कुछां। ॻाल्हि आहे सिधी सही। जे तूं थी मूंखे इहे उबतियूं पटियूं पढ़ाए न ऐं तरीअ तेल नथी लाइण ॾे त रखो अलाह ते, मां बि बसरा आहियां। अहिड़ो थी पई खड़ो हणा ख़ल्क में जो 70 जी खिलाईंदी साईं, 70 जी। हा बसरा जहिड़ी कचे तेड़ी पके। मुंहिंजा फ़कीर फिरंदा था वतन पिया। गुझड़ियूं थियूं थियो बसरा खां।
सिज तरी हेठो लिकंदो आ छा जो मुखों थियूं लिको पयूं रखो अलाह ते माना त बंगुल खे खुटी खयूं थी वजे वते तो मौत खे सॾींदो। हाँ भा हाशिम इहो बंकुल केॾी महिल बि चोरी चक हणी सघे थो। साईं दादा तूं सच थो चई। बंकुल बाबल साईं वारी ज़मीन में अख विझूं वेठो आहे ऐं ॿियो वरी ॿुधण में आयो आहे त बंकुल चवंदो थो अचे त शमीर जी ज़मीन मुंहिंजी आहे। हाँ भा हाशिम इहे ख़बरूं मूं बि ॿुधियूं आहिनि पर हुन जा जेके न पलीत इरादा आहिनि इहे असां मिट्टी में मिलाए ॾींदासीं ऐं मां संगत खे वठी बनी ते विहारे थो छॾियां ॾिसां त इहो बंकुल कीअं थो बनी ते अचे। हाँ साईं दादा बंकुल हाणे कोन मुड़ंदो। बंकुल सां हाणे घटि न थींदी ऐं उनखे सबक सेखारणो पवंदो। हाँ भा हाशिम अॻिए दफ़े बची वियो हींअर जेकर आयो न कोन छॾींदोमांसि पूरो बस्ट हणंदोसांसि सीने में। साईं दादा मानी तैयार थिए त खाई पोइ था हलूं। असांखे हू वञी ते ॾिसंदा न त असांजे अमराह जी दिलि वधी वेंदी ऐं हुननि जी दिलि कमज़ोर थी पवंदी। दबू कमदार तू हाँ हिते छा जे लाइ यार कहीं असां के ॾिसी वतो ऐं मुंहिंजन साईं खे ख़बर पई त मूंखे मारे छॾींदो यार। वज़ीर टिज न हाँ तो फाटई इन मौजन जो नालो तो ॿुधा न मुंहिंजे पुट ते टिन ॾींहं तूं चढ़ंदई। अभी ॻाल्हि ॿुध आउं हींअर कमदार बंगुल खाना जो आहियां तुंहिंजे मौजन जो कोन आहियां। बंगुल खाने न्यापो खणी आयो आहियां पोइ न्यापो इंतिजाज कहिड़ो न्यापो मौजन साईं के चइजा दरस बंगुल खान तो त हाशिम जा जेके बि दुश्मन आहिनि उन्हनि सभिनी खे गॾु करे हिकिड़ो वॾो माहौल खड़ो करणु चाहियां थो। दबू कमदार ठीकु आहे तुंहिंजो न्यापो मां पीर मुंजन खे ॾेई छॾींदुसि। हाँ इहो बि चइजांसि त जे मौजन रस साथ ॾींदो बंगुल जो त लौंग इन माई रशम खां बनी खसे इनखे द्वारे मौजन खे ॾींदासूं ऐं इनखे टोड़ाए टोड़ाए हितां कढंदासूं। ठीकु आहे कमदार तूं हितां निकिरण जी कर ऐं कंहिं हिते ॾिसी वतो न मुंहिंजे लाइ वॾो मसइलो थींदो ऐं मुंजन साईं खे ख़बर पइजी वई न त पाण सम्झी थो। अरे वञा तो वञा द्वारे मौजन को इजराइल कोन्हे त साध में करे ऐं जेको एॾो को डिॼणो जेको हूंदो आहे उहो त मूंखे होम कोन वणंदो आहे मुंहिंजे पुट ते टिंडियूं चढ़ंदो आहे। अला छोरे वारे खे छा चयो तोखे गॾु पाण सां गॾु अथसि। बहादुर बचा किन्नी आंगुर वठी चङी आहे तूं इन जे लाइ परेशान न थी ससी तुंहिंजे लाइक़ ई न आहे तूं खानदानी ॿार आहे ऐं हूअ टके जे माण्हू जी धीउ आहे। मामा खबरदार खबरदार जो हिकिड़ो बि गुथो लफ़्ज़ ससु जे ख़िलाफ़ ॻाल्हायो अथई। ससु ही मुंहिंजो नंग आहे मुंहिंजी इज़त आहे। बहादुर बचा मूंखे त तूं ॿुधाए ससी तोखे टेंशननि खां सवाइ ॿियो ॾिनो छा आहे टेंशन छा थो पाली ससी तोखे कंध खणण जहिड़ो छॾियो ई न आहे। मां छा कयां बहादुर बचा मां त तोखे इन हालत में ॾिसी नथो सघां सभु हिकु बेवफा औरत जे करे पंहिंजो पाण खे एॾो ख़राब न कर बहादुर तूं खानदानी ॿार आहीं। बेवफा त मां टेंशन त उनखे मूं ॾिना आहे। हू त वफ़ा जी मिटी जी ठहियल आहे। सियाणनि सच चयो आहे त मोहबत अंधी हूंदी आहे ऐं तूं बि इन ससी जे इश्क में अंधो थी वियो आहीं अंधो तोसां हुन केॾी जुठ कई आहे। हा
छॾियो थे किथां मुंहुं ॾसण जहिड़ो पोइ वञा चवी थो त सी भली आहे ना मामा ना तोखे त ख़बर ई न आहे त इहो सॼो ड्रामो इन चनेसर रचायो आहे हाणे मां चनेसर खे ज़िंदा कोन छॾींदुसि बराबर बहादुर बच्चा बराबर चनेसर ॾे असांजे खून जो प्लान रहियल आहे जेको ज़रूर पाड़ींदासूं पर घटि ससी बि कान्हे का ॿई बराबर जा गुनहगार आहिनि बस मामा बस मुंहिंजे फटनि ते लूणु न बक मां अॻे ई वठियो पियो आहियां वधीक चीर न ॾियो बहादुर बच्चा अञा त फटनि में मिर्च ऐं लूण बि विधो साईं अच्छा हाणे नबू बंगुल जी कप्तानी तो करे मुझे न साईं नबू ऐं चनेसर बंगुल जा वञी ॿेली थिया अथव ये पी पुट ॿई दर दर जा धिका खाई मरंदा ख़ैर तू ॿुधा कहिड़ो नापो आहे मुझे न साईं चए पियो त बंगुलो हाशिम जे दुश्मननि सां हथ मिलाइण पियो चाहे कमदार नबू ऐं चनेसर असांजा दुश्मन आहिनि ऐं जंहिं बि हिननि खे पनाह ॾिनी उहो बि असांजा दुश्मन आहे असां बंगुल खे दोस्ती हथ न ॾींदासीं सबको पंहिंजा प्लान पाण वञी करे हाँ मुझे न साईं मूं बुकदार खे लिफ्ट ई कोन कराई तड़े करियो मांसि चङो कई ॿेर मुंहिंजी बनी त अचे न चङू बाऊं पी छॾियां छो शरीफ़ फटे पियो रस्ता मापींदो मूं वांगुरु तोखे बि आराम कोन्हे को माई बसरा आराम कहिड़ो मुंहिंजूं त निंडूं ई फिटी वियूं आहिनि छो ताड़ा मच्छर वधी विया आहिनि छा माई बसरा मसला हल थी विया अथई बहादुर ऐं हाशिमारनि जो ठाह थी वियो आहे ससी ते लॻल सभु इल्ज़ाम कूड़ा थी विया हाणे इन ससी खे वापसि घर था आणे इन्हीअ जे लाइ मां परेशान आहियां तॾहिं त मुंहिंजो बसरा सभु कुझु थी ॼाणे सभु कुझु मासी चवां थी हितां निकिरी वञ खबरदार जो पराए धारे मर्दे जो नालो असांजे घर में वतो अथई माई ॻाल्हि ॿुध कहे ॿुधो कहे न ॿुधो इहो ईअं उभरी न ॻाल्हाए मूंखे सभु कुझु ख़बर आहे सभु कुझु ओ हिननि अखियुनि सां ॾिठो अथमि मां वरी को कंहिंसां ॻाल्हाईंदसि छा न को मरंदी मरी वञा ईअं बिड़क ॿाहिरि न कुछां ॻाल्हि आहे सिधी सही जे तूं थी मूंखे इहे उबतियूं पटियूं पढ़ाए न ऐं तरीअ तेल नथी लाइण ॾे त रखो अलाह ते मां बि बसरा आहियां अहिड़ो थी पई खड़ो हणा खल्क में 70 जी खिलाईंदीसांइ 70 जी हा बसरा जहिड़ी कचे तहिड़ी पके मुंहिंजा फ़क़ीर फिरंदा था वतन पिया बुझड़ियूं थियो बसरा सिज तरीअ हेठां लिकंदो आहे छा जो मुखां थियूं लिको पयूं